शहीद जॾहिं पंहिंजे खून जो नज़रानो थो ॾे त यानी पंहिंजे मकतब जे फ़सुल खे रेज थो ॾे। जेतिरो जंहिं क़ौम जे दामन में शहीदनि जो खून वधीक शामिल हूंदो उहा क़ौम ओतिरी सरबुलंद हूंदी, ओतिरी सोभारी हूंदी, ओतिरी कामयाब ऐं कामरान हूंदी। अल्हम्दुलिल्लाह वतन अज़ीज़ पाकिस्तान में भी मिल्लत जाफरिया वटि असांजे दामन में उलमा, ज़ाकिरीन, अज़ादारान सैयद मज़लूम हुसैन इब्न अली अलैहिस्सलातु वस्सलाम, असांजे मकतब सां वाबस्ता डॉक्टर, इंजीनियर, एडवोकेट्स ऐं वकील, असांजा प्रोफेसर ऐं उस्ताद, उन्हनि सभिनी हिन मकतब ते साबित कदम रहंदे पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो आहे। नतीजे में वो जेको तव्हां नौजवान नारो हणंदा आहियो न त शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। हिन मकतब वटि दीन मुबीन इस्लाम सां वाबस्ता अफ़राद वटि असांजो सभ खां वॾो हथियार एटम बम न आहे। असांजो सभ खां वॾो हथियार का टैंक ऐं तोप न आहे। असांजो सभ खां वॾो हथियार को मिसाइल न आहे, बल्कि असांजो सभ खां वॾो हथियार शहादत आहे। इहा शहादत जेका बमनि खे, बारूदनि खे शिकस्त ॾींदी आहे। दुनिया वटि वॾे में वॾो दड़को, दाबो, दहमान, मौत आहे, मारण जी धमकी ॾियण आहे। जे असांजी आण न मञींदो असां तव्हांखे मारे छॾींदासीं। ऐं ईमान वारनि वटि, अहले बैत जे मञण वारनि वटि, आले रसूल सां मोहबत करण वारनि वटि उन वॾे में वॾे दहमान, दड़के, दाबे जो जेको हल आहे, मौत जे ख़ौफ़ जो जेको ख़ात्मो आहे, उन अज़ीम मनसब जो नालो आहे शहादत। जॾहिं कंहिं क़ौम वटि, जॾहिं कंहिं मिल्लत वटि शहादत जो जज़्बो बेदार थींदो आहे त उहा क़ौम पोइ मौत खां नाहे डिॼंदी।